अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो हक़सत न्यूज़। नाज़रीन, तव्हां सां ख़बर शामिल कंदा हलूं ठटे खां, जिते ठटो शहर जे रहवासियुनि मुस्मात अज़ीज़ा कमाण अवामी प्रेस क्लब ठटो ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ही सीनियर उस्ताद हेड मिनिस्ट्रेस आहे। जीअं त हिन जो अबाणो प्लाट काशीगर मोहल्लो ठटो में आहे, जिते असां 25 सालनि खां रहंदा आहियूं। हुन चयो त मूं उन प्लाट में पंहिंजे हिसे में हिकु कमरो ठारायो आहे, जिते आउं पंहिंजी धीउ सां गॾु रहां थी, पर मुंहिंजे भाउ नाले गुलशेर कोमाण ज़बरदस्ती उन हिसे ते बेकब्ज़ो करे असां माउ ऐं धीउ खे बेदख़ल करे छॾियो आहे। हुन चयो त मुंहिंजी धीउ चाइना मां डॉक्टरी पढ़ी आई आहे, पर हुन मसइले सबबु ज़हनी मरीज़ थी चुकी आहे। हिन SSP ठटो खां मुतालबो कयो आहे त मुंहिंजी कानूनी मदद करे मूंखे मुंहिंजे घर ऐं प्लाट तां कब्ज़ो ख़तमु कराए ॾिनो वञे। नाज़रीन, हुन वधीक सिंध जे वॾे वज़ीर सिहत मुराद अली शाह ऐं चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ऐं IG सिंध खे बि अपील कई आहे त ख़ुदा मूं नियाणीअ जी मदद कई वञे। नाज़रीन, रिपोर्ट करे रहियो आहे वहीदुल्लाह, ब्यूरो चीफ हक़सत न्यूज़ ठटो।